कुमेदुर शाह साहब मेहरबानी इहा कई आहे लांचा घुराए हलणु चाहे थो के डिस्ट्रिक्ट चेयरमैन आहिनि कुमेदुर शाह साहब उन्हनि हिते लांचा स्टार्ट करायूं असांखे जे 6-7 बेड़ियूं आहिनि साईं वारनि लांचा दियूं आहिनि नालो गुलमोहम्मद मीराणी आहे असली सक्कर रहवासी हाणे शुआरा मंडी ते रहंदा आहियूं पहिरें मंदर रोड ते रहंदा हुआसीं असांजी टी पीढ़ी हिते गुज़री आहे लाश बि असां गॾूं सैलाब में बि असां कमु अचूं हर शइ में असां अचूं हाणे साईं जन कुमेदुर शाह साहब मेहरबानी इहा कई आहे लांचा घुराए हलणु चाहे थो तिजारत करणु चाहे थो कारोबार करणु चाहे पहिरियों चई त मां हलाईंदुमि सिर्फ़ु विज़िट कंदासीं पाण घुमंदा फिरंदासीं या ॿाहिरों माण्हू ईंदा उनखे घुमाईंदा पिया हाणे हिननि कारोबार शुरू करणो आहे अञा लांचा बि अचनि थियूं पियूं असां भला रोड़ीअ वारा या सरकार वारा वञूं त काॾे वञूं न का असांखे नौकिरी न का ॿी किरोला में कंहिं पुछो ई कोन असां खां त को तव्हांखे अटो घर में आहे या कोन्हे को असां 2 महीना लोड़ियोसीं किरोला तव्हां सभिनी खे ख़बर आहे उन खां बरसाति पई महिनूं पोइ बि असां कंहिं कोन पुछो जॾहिं वस वारनि महिरबानी कई अॼु इहे साम्हूं वेठी आहे जेको असांजी हेल्प कयो उनजो लख थोरा कुर्बानी महिरबानी आहे तव्हांखे छा था चवंदा बेड़ियूं कढी वञो कढण लाइ असांखे मना कोन कयो आहे पर हलंदियूं त असांखे असरु पवंदो न फ़र्क़ु पवंदो ऑटोमेटिक फ़र्क़ु पवंदो हूअं त हर को असां खां घुमे थो बचनि जो रोज़गार आहे 7-8 माण्हू आहियूं जेके पंहिंजा बचा हूंदा जनी खणी लांचा केसि ताईं हलाईंदा रोड़ीअ ताईं फ़र्क़ु पवंदो न बाबा रोज़ीअ ते वॾो फ़र्क़ु पवंदो वधि में वधि डॉल्फिन खे नुक़सानु आहे लांचा लांच हलण सां मोटर जो पखो तेज़ आहे स्पीड सां मरी वेंदी तो सिंधु दरिया में डॉल्फिन बचाणियूं अथव त महिरबानी करे लांचा बंदि कयो त अॼु असांजो 6 केनालनि जे ख़िलाफ़ एहतजाज हुयो त ही जेके असांजा भाइर मीरबर असां वटि पहुता त असांजो तमामु घणो ज़ुल्म थी रहियो आहे ऐं जेके डिस्ट्रिक्ट चेयरमैन आहिनि कुमेदुर शाह साहब उन्हनि हिते लांचा स्टार्ट करायूं आहिनि जंहिंजे करे असांजो रोज़गार बंदि थी वेंदो ऐं असां जेके बुखनि ते ज़िंदगी गुज़ारंदासीं गुज़र सफ़र असांजो हिते ई आहे ऐं तमामु वॾे अरसे खां असां हिते ॿेड़ियूं हलायूं था असांजा वॾा बि उहे बि ॿेड़ियूं हलाईंदा असां मीरबर आहियूं ऐं हिते जेके लांचूं हलायूं वञनि थियूं उहे बि ॿियनि कंहिंखे ॾिनियूं वयूं आहिनि हलाइण लाइ लांचा हलाइण हिकु सभ खां पहिरियां त गैर क़ानूनी आहे हिते लांचा हलण ई न खपनि छो जो लांचा जॾहिं हिते हलंदियूं दरिया में त डॉल्फिन जेके आहिनि उहे मरी वेंदियूं डॉल्फिन न बचंदी उन्हनि खे ख़तरो आहे इन जे करे लांचा बंदि कयूं वञनि फौरी तौर ते ऐं जेके मलाह आहिनि उन्हनि जो जेको माशी क़तल थींदो हिन सां उहो माशी क़तल बंदि कयो वञे असां डिस्ट्रिक्ट चेयरमैन कुमेदुर शाह खे पुरज़ोर अपील कयूं था त जेके लांचा तव्हां स्टार्ट करायूं आहिनि उहे बंदि करायूं वञनि उन सां सिर्फ़ु मलाहनि जो नुक़सानु न आहे हिते जेके डॉल्फिन आहिनि उन्हनि जो बि उहे बि मरी वेंदियूं ऐं जेको आहे सिंध दरिया जो वॾो नुक़सानु आहे ऐं बैराज जो इहे फौरी तौर ते लांचा बंदि कयूं वञनि छो जो हीअ क़दीमियूं आहिनि जेके ॿेड़ियूं हलनि पियूं काफ़ी अरसे खां पियूं हलनि अॼु खां कोन पियूं हलनि ऐं इहे ॿुधाइनि था त असांखे इहो चई करे लांचा स्टार्ट कयूं वयूं त थोरी देरि जे लाइ सिर्फ़ु असां इहो विज़िट कराए लांचा बंदि कराईंदासीं ऐं इन्हनि इहो बि चयो आहे त अगरि लांचा बंदि न करायूं वयूं त असां कोर्ट सां रुजू कंदासीं 1000-1500 कमाए वेंदा इहे लांचा हलाईंदा त असांजी रोज़ी भले ख़तमु थी वेंदी असांखे जे 6-7 बेड़ियूं आहिनि